अवां की ख़बर ॾियूं पिया सिंध पंजाब ऐं बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे बिजली जी फ़राहमी मुअत्तल आहे। कूड़े जे ख़ात्मे ताईं मुतबादिल लाइन मां बिजली फ़राहमी मुश्किल आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन अवां खे आगाह कंदासीं। गुड्डू थर्मल पावर में बहाल लॻण बाद 48 कलाक बाद भी ब्रेकर जी मुरम्मत न थी सघी आहे। ज़रियनि मूजिब पावर हाउस में नओं ब्रेकर ख़रीद करण में 15 ॾींहं लॻी सघनि था। मुतबादिल हाई ट्रांसमिशन लाइन भी शदीद कोहीड़े सबब ट्रिप करे वई। सिंध पंजाब ऐं बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे बिजली फ़राहमी मुअत्तल थी वई। कोहीड़े जे ख़ात्मे ताईं मुतबादिल लाइन मां बिजली फ़राहम मुश्किल आहे। अवां खे आगाह कई पिया गुड्डू थर्मल पावर में बाहि लॻण बाद 48 कलाकनि बाद ब्रेकर जी मुरम्मत न थी सघी आहे। ज़रियनि मूजिब पावर हाउस में नओं ब्रेकर ख़रीद करण में 15 ॾींहं लॻी सघनि था।